तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे ॾेई मां ॻोठ अब्दुल्ला मल्हा में शादीशुदा नारी सां मुबैना तौर ज़्यादती कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। ॾेई मां ॻोठ अब्दुल्ला मल्हा में शादीशुदा नारीअ सां मुबैना तौर लजालत थी आहे। 20 वरनि जी नारी खे जवाबदार जमाल मल्हा लजालत जो निशानो बणायो आहे। इहो मौक़िफ़ वारसन अहिड़ो ॾिनो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। ॾेई मां जिथे ॻोठ अब्दुल्ला मल्हा में परिणियल औरत सां मुबैना तौर लजालत थी आहे।